नजरवा में अब्दुल जाफरी रिपोर्ट मुजिब नजरवा बरसान ठुल बीसल जंताणी जी अदकोट इमाम जाफरी में रात देर से नामालूम हथियार बंदन पारा मुबैना भतो न ॾियण तां चयो आहे। कारकुनन हाजी पारदीन जाफरी ऐं हाजी मंजूर अहमद जाफरी के घर मथा जदीद हथियारन सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबब ॿारनि तोड़े औरतुनि में ख़ौफ़ पकड़ी वियो। जॾहिं दादा जी पुलिस इतला बावजूद ॻोठाणनि जी मदद लाइ वाक़े वारे हंधि न पहुती। होॾां चयो आहे जे अॻवाणनि ऐं ॻोठाणनि चयो आहे तालुका अमीर साईं बादशाह जी अॻवानी में शेरशाह पुलिस चौकी पोस्ट वटि ठुल कंदकोट रोड ते टायरनि खे बायूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। धरणे दौरान मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़ चयो आहे जे अॻवाणनि ऐं ॻोठनि मीडिया खे हदाईंदे चयो त असां आईजी सिंध डीआईजी लाड़काणो एसएसपी जिकाबाद ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कयूं था त असां सां इंसाफ़ करे बताखोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अरब तागार लाइ ॾिसंदा रहो जडील वेब न्यूज़। मुंहिंजा दोस्तों हीअ जो रोड जेको ब्लॉक थियो आहे हीअ मजबूरी आहे, हीअ मज़लूमनि जी दाह आहे, पुकार आहे। इंतिज़ामिया ख़ामोश सुतल आहे। तव्हां अजब जी ॻाल्हि आहे, राति खां वठी वाक़ियो थियो आहे। हिन वक़्त ते पुलिस जेका जाइ वारदात ते ऐं उनजे पुछण में जेका कान आई आहे। एतिरी गफ़लत, एतिरी लापरवाही इंतिज़ामिया जी ॾिसण वटि आहे। इन मां मालूम थिए थो त उनजे पोयां हिकु साज़िश आहे। जीअं जेको असांजे साथी फरमायो त हिकु सियासी साज़िश आहे। इलेक्शन जे टाइम, इलेक्शन जे माहौल में असांजे वोटरनि खे, असांजे साथियुनि खे हिसाइण, इन लाइ असां इंतिज़ामिया खां मुतालबो कयूं था पिया त फिलफौर इन जे मथां एक्शन खयो वञे ऐं हिननि जेके जेको आहे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं अमन अमान खे यकीनी बणायो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन बदअमनी के मुस्तरद करे थी, मज़म्मत करे थी ऐं बाबा के दोल इहो असां अॼु हिते ऐलान कयूं था त जेकॾहिं असांखे अमन अमान न ॾिनो वियो त असांजो अॻिलो क़दम एसपी ऑफिस जे साम्हूं हूंदो। छा तव्हां साथ ॾींदो? इंशाअल्लाह। तंहिंजे करे असां एसपी ऑफिस जे साम्हूं बि धरणो हणी सघूं था। जेकॾहिं इंतिज़ामिया होश जो दाख़िल न वरितो, मुंहिंजो राब्तो ज़िले सतह ताईं थियो आहे ऐं पुलिस जो डेलीगेशन अची रहियो आहे, पर मुंहिंजो मुतालबो इहो आहे त हिन वक़्तु SHO B सेक्शन 3 ॾींहंनि जी मोकल ते आहे। SHO B सेक्शन 3 ॾींहंनि जी मोकल ते आहे ऐं DSP साहब पंहिंजो ॻोठ आहे त हीउ इलाइक़ो कंहिंजे हवाले आहे? हीउ इलाइक़ो धाड़ेलनि जे हवाले आहे। हीउ इलाइक़ो जेको आहे सो इन्हनि माण्हुनि जे हवाले आहे जेके माण्हुनि खे राति जो निंड करणु नथा बर्दाश्त कनि। ही भत्ता खोरी